अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ है शाद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु हिन प्यारी वीडियो में अॼु नई अपडेट्स, पहिरियों हवेली ड्रामो ऐं दुलाब ड्रामे जी ज़बरदस्त अपडेट्स मूं आंदी आहे। इन्हनि खे आख़िर ताईं पुॼाईंदासीं। अॼु ज़बरदस्त वीडियोज़ आहे। ही काफ़ी ॾींहंनि खां पोइ दोस्तों मां तव्हांजे साम्हूं आयो आहियां। बाक़ी दुलाब ड्रामे जी ॿियनि ड्रामे जी अपडेट्स त वॉइस ओवर जे ज़रिए हलंदी रहंदी आहे, लेकिन काफ़ी दोस्तनि जा कमेंट बि आया, अदा तुंहिंजो लाइव वीडियो साम्हूं वारो छो नथो अचे फेस टू फेस। अॼु टाइम कढी ही वीडियो भी तैयार करे रहियो आहियां ऐं तव्हांजे लाइ ज़बरदस्त ख़ुशख़बरियूं बि आंदियूं आहिनि ऐं तव्हांजा अॼु कमेंट बि पढ़ंदासीं। जेका बि नवां यूट्यूबर जेका बि नवां सब्सक्राइबर मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि जे लाइ बि ख़ुशख़बरी आहे। दुलाब ड्रामे ऐं ॿियनि ड्रामनि जे लाइ हिकु अहिड़ो ड्रामे जी मां अॼु ख़ुशख़बरी खणी आयो आहियां। कंहिं बि यूट्यूब चैनल ते उन ड्रामे जी तव्हांखे ख़ुशख़बरी न मिलंदी, जंहिंमें तव्हांजा पसंदीदा अदाकार जंहिंजो तव्हां इंतज़ारु करे रहिया आहियो काफ़ी ॾींहंनि खां वठी, अॼु उन अदाकारनि जो हिकु ड्रामो तैयारु थी रहियो आहे। उहे कहिड़ा अदाकारनि, सॼी अपडेट्स ॾींदुसि हिन वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा जीअं का बि अपडेट्स तव्हांखां मिस न थिए। दोस्तों दुलाब खां बि वधीक हिकु ड्रामो जेको आहे तैयारु थी रहियो आहे। दुलाब आहे पर दुलाब खां बि वधीक उहो ताक़तवर, उहो हिकिड़ो धमाकेदार एक्शन सां भरपूर ड्रामो आहे उहो। ऐं उहो कहिड़े चैनल ते हलंदो, कहिड़ा अदाकार, डायरेक्टर केरु आहे, सॼी अपडेट्स मां तव्हांखे ॾींदुसि। पहिरियों हवेली ड्रामे ते हलूं था। दोस्तों हवेली जी जेका बि कहाणी आहे, अॻिते 71 खां हलंदो या न हलंदो, छा आहे छा न आहे, हाल वाल सॼो मां ॿुधायां थो। हिन वीडियो आख़िर ताईं ॾिसो। वीडियो स्टार्ट करण खां पहिरियों नंढो अर्ज़ु कंदुसि, लाइक सब्सक्राइब शेयर सभई दोस्तनि खे अर्ज़ु आहे चैनल खे हाणे करे छॾियो। हिन जी लिंक जिथे किथे शेयर करे छॾियो, जीअं का बि अपडेट तव्हांखां मिस न थिए। हलूं था अॼु जी असां पंहिंजी ख़ूबसूरत ऐं प्यारी अपडेट जी तरफ़। बिस्मिल्लाह। 71 ताईं तैयारु आहे, अॻिते तैयारु न आहे। 71 क़िस्त आख़िरी राति उहा बि हली वई, हाणे उहा बि हिननि हलाए छॾी। ड्रामे जी शूटिंग स्टार्ट थी चुकी आहे, तैयारी थी चुकी आहे बिल्कुलु हैदराबाद जे ख़ूबसूरत लोकेशननि ते। हवेली ड्रामे जो बक़ाया जेका सीन शूट कया वेंदा। सिर्फ़ु आज़म मंगल जे करे ड्रामो थोरो पोइना थियो आहे। आज़म मंगल दुलाब में मसरूफ़ आहे ऐं हवेली में बि उहो साॻियो एक्टर आहे ऐं इंशाअल्लाह तमामु जल्द बक़ाया एपिसोड बि अची वेंदा हवेली जा। तव्हां जेको आहे कुझु ॾींहं तव्हांखे मथां वेट करिणो पवे। हाणे छा कंदा, गॾोगॾु शूटिंग बि कंदा वेंदा ऐं जेको आहे एपिसोड एडिट करे गॾोगॾु हलाईंदा बि वेंदा। हाणे एतिरो तव्हांखे टाइम न लॻंदो। हवेली ड्रामो इंशाअल्लाह तमामु जल्द अॻिते बक़ाया कंप्लीट कयो वेंदो। चोथों स्पेल हवेली ड्रामो ज़बरदस्त ड्रामो आहे माशाअल्लाह। दुलाब ऐं हवेली ॿई ड्रामा ज़बरदस्त हली रहिया आहिनि, टॉप ट्रेंडिंग में हली रहिया आहिनि। बाक़ी दुलाब जी त कहाणी तव्हांखे मां बर वक़्तु अपडेट ॾींदो अचां थो। दोस्तों दुलाब में ॿ ग्रुप थियण वारा आहिनि। हिकिड़ो त मंसूर खान जो ग्रुप थींदो, जेका मुराद वारा अॻिते तंग थी शाहनवाज़ खां सिधो वञी मंसूर खान जो साथ ॾींदा। छाजे करे रहज़न जहिड़ो माण्हू बि मंसूर खान जे अॻियां हथु ॿधी बीह रहियो, पंहिंजे सौट कुटिजसि पियो, उनखे छॾाए न सघियो ठारे खे। यानी हेॾो ताक़तवर ॾिनो वियो आहे मंसूर खान खे। जेको किरदारु ॾिनो वियो आहे हिकु ताक़तवर इंसान जो, लेकिन उनखे शाहनवाज़ किराइणु चाहे थो। ऐं मंसूर खान जी हिकिड़ी कमज़ोरी आहे, उहा गुस्सो, पंहिंजी कावड़ जंहिं ते हू कंट्रोल नथो करे सघे, इहा हुनजी कमज़ोरी आहे। ॿी कमज़ोरी हुनजी मोहबत आहे, जेका राज़न वारनि जी भेण आहे ऐं इहा अहिड़े हिसाब जी कहाणी आहे। राज़न वारा जेका आहिनि दोस्तों, उहे शाहनवाज़ सां त ॿधल आहिनि। हाणे मंसूर खान खे ख़तमु करण जे लाइ शाहनवाज़ राज़न वारनि जो साथ ॾींदो। राज़न वारा मंसूर खान खे ख़तमु करण जे लाइ, मुराद खे ख़तमु करण जे लाइ शाहनवाज़ जो भरपूर साथ ॾींदा ऐं इन सां ई गॾु अॻिते पंहिंजूं चालूं खेॾंदा रहंदा। ऐं उहो नओं ड्रामो कहिड़ो आहे हाणे तव्हांखे ॿुधायां उहा अपडेट्स। दोस्तों नओं ड्रामो तैयारु थी रहियो आहे, जंहिंजी कहाणी लिखी पई वञे। उहो आहे केटिन वारनि जो वॾो एक्शन सां भरपूर सोप सीरियल तैयारु कयो वेंदो, जंहिंमें तकरार ड्रामे जा कुल अदाकार हूंदा ऐं काफ़ी सारा वॾा वॾा, जंहिंमें हाजन प्रेमी न हूंदो, ज़ुल्फ़कार बुर्दी, इरफान शेख, इहो लाला रफ़ीक ज़ौर साहब, ऐं जेको आहे दोस्तों ज़ुल्फ़ी शाह, शमा सिंधी, ऐं ॿियो जेको आहे अज़ीज़ कंबराणी। ऐं इन सां गॾोगॾु दोस्तों आज़म मंगल खे बि कोशिशि लॻी पई आहे, कास्ट कयो वेंदो, न त आज़म मंगल जा ते अब्बास गोलो डाणो अची सघे थो उन ड्रामे में। ऐं जेको आहे न काफ़ी बहितरीनु वॾा वॾा एक्टर उन में कमु कंदा। ऐं मंज़ूर दानिश उर्फ़ लौंग बि उन में आहे, जेको हिंट में हवेली ड्रामे जो डायरेक्टर आहे। काफ़ी सुठा जेको आहे न अदाकार उन में, ख़ासि करे दादू जी साइड वारा सभई अदाकार तव्हां उते ॾिसंदव। दोस्तों ज़बरदस्त ड्रामो तैयारु कयो वञे थो ऐं इन जी नाले जे लाइ मूंखे मना कई वई आहे। नालो मां तव्हांखे न ॿुधाईंदुसि, तव्हांखे कुझु नाला अदाकारनि जा ॿुधाया आहिनि मूं ऐं केटिन जो बि ॿुधाए छॾियो आहे। इंशाअल्लाह तमामु जल्द इन ड्रामे जी जीअं मूंखे मथां इजाज़त मिलंदी
बक़ाया अपडेट बि मां ॾेई छॾींदुसि, नालो बि तव्हांखे ॿुधाए छॾींदुसि, बक़ाया कास्ट कहिड़ी आहे उहा बि ॿुधाए छॾींदुसि। मां मेन अदाकारनि जा नाला तव्हांखे मां हिन टाइम ॿुधाए छॾिया आहिनि। ऐं हिन टाइम दोस्तो इहो बि तव्हांखे ॿुधायां त उन में थी सघे थो इजाज़ मल्हा बि मथां कास्ट कयो वञे, लेकिन इरफान शेख पको आहे जेको हिन टाइम सोढल जो किरदारु करे रहियो आहे दुलाब ड्रामे में। ऐं दोस्तो फेस टू फेस मुंहिंजी वीडियो तव्हां ॾिसी रहिया हुओ अॼु, ऐं काफ़ी ॾींहंनि घड़ी मां कोशिशि में हुउसि टाइम कढी जेको आहे इहा जेको आहे वीडियो तयारु कयां। दोस्तनि जा कमेंट पढ़ां, कमेंट तव्हांजा अलाए केतिरा मूं ॾे अची विया आहिनि। हलूं था अॼु जेका कमेंट आहिनि उहे बि शामिलु कयूं, ॾिसूं तव्हां कमेंट में छा छा लिखियो आहे। पढ़ंदा हलूं, वीडियो जीअं डिघो न थिए ऐं ज़बरदस्त कमु थी वञे, अॻिते टाइम सां शइ खुटायूं। दोस्तो पहिरियों कमेंट आयो आहे दिल जान चौहान साहब जो, वॾी महिरबानी, दिलि मोकिलिया अथई। अली मुराद साहब जेको आहे दिलि मोकिलियनि लख कुर्ब। मोहम्मद उमर साहब दिलि मोकिलियनि लख कुर्ब जानी। इंसाफ़ अली साहब दिलि मोकिलियनि। कदूस भाउ दिलि मोकिलिया, वली मामा जो नालो मेंशन कयो अथई, वॾी महिरबानी जानी। ऐं जाखड़ो साहब बि शायदि भाई वेरन जी बस्ती ड्रामा कब आएगा प्लीज़ आंसर। अदा फ़िलहालु उन जी अचण जी तारीख़ अनाउंस नाहे कई वई, तमामु जल्द इन जी बि अपडेट्स मां आणींदुसि। नुमान लिशारी साहब दिलि मोकिलियनि लख कुर्ब जानी। नवीद अशरफ साहब लिखियो आज़म एंगल जो नंबर ॾियो। अदा इहो नथो ॾेई सघां, नंबर वारी ॻाल्हि तव्हां जेका कई आहे न इहो नथो ॾेई सघां। अगरि तव्हांखे नंबर हाणे हिकिड़ो ही वीडियो मां हलायां त पहिरियों ही वीडियो ॾिसो, पहिरियों मां नंबर ॾिना हुया, उनजो मूंखे हीउ जवाबु मिलियो आहे। मुंहिंजा दोस्त मूंखां कावड़ कराइनि था, वॾा वॾा डायरेक्टर नाराज़ थियनि था। हीउ वीडियो ॾिसो तव्हां। शाइर शाहिद हुसैन कोसो यूट्यूब शाहिद कोसा तोखे अलाह पुॼंदो, तो जेको मूंखे ज़लील कयो आहे ऐं मुंहिंजो नंबर जेको तूं यूट्यूब ते रखियो आहे, जेको माण्हू मूंखे तंग कंदा, मां तोखे छा चवां कोसा। बसि मुला तव्हां कोसनि सां भली कई, ॿियो हाणे तव्हांखे छा चऊं। सुहिणा साईं अलाह ख़ुशि कंदो, पर ईअं न कंदो कर जे तूं आर्टिस्टनि जा नंबर यूट्यूब ते रखी माण्हुनि खे चवंदो हिननि ते राब्ता कयो। असांजी ज़ाती लाइफ बि आहे। हा शायदि कोसा तुंहिंजा सलाम दिलबर, हाणे न आहियूं रखंदा, हिकु जगह ग़लती थी वई, बसि हाणे ग़लती थी वई त हाणे ख़ुदा खे मन कोसा, तूं भाउ ऐं असांजे ऊपर ॾाढो माण्हुनि दलील कयो आहे। मां 2100 नंबर ब्लॉक कया आहिनि तुंहिंजे यूट्यूब जे नंबर रखण खां पोइ। 2100 नंबर मुंहिंजे ब्लॉक थियल आहिनि। एतिरनि माण्हुनि मूंखे जेको मुंहिंजो निंड आराम करे छॾी 2-3 ॾींहं। खजूर साहब जो तव्हां वीडियो ॾिठो ऐं तव्हांखे यकीन थी वियो हूंदो त केॾा असां मजबूर ऐं नंबर नथा ॾेई सघूं। अॻे मूं नंबर ग़लती में ॾिना हुया, खजूर साहब जहिड़ो दोस्त मूंखां नाराज़ थी वियो आहे, मस्तु उन खे मां परचायो आहे। वरी महिरबानी सुणा। मोहम्मद उमर साहब लिखिया गुड शायदि भाई, वरी महिरबानियूं। सोहेल अली साहब दिलि मोकिलियनि लख कुर्ब। खोड़ सारा दिलि मोकिलिया अथई, जानी ख़ुशि हुजो, आबाद हुजो, वॾा दिलि मोकिलिया आहिनि सोहेल भाउ लख कुर्ब। सुहिणा तव्हांजी मोहबतूं आहिनि, इहे जेको आहे न प्यार आहिनि सोहेल भाउ। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, जिथे बि हुजो खिलंदा ऐं मुस्कुराईंदा रहो। सोहेल भाउ कम अज़ कम 20-25 कमेंट कया आहिनि, सभु मुंहिंजे दिलि मोकिलिया अथई, वॾियूं महिरबानियूं। ऐं जमाली साहब गुल मोकिलिया आहिनि गुलाब जा, वॾियूं महिरबानियूं। इंसाफ़ अली साहब दिलि मोकिलिया आहिनि। गुलशेर अली दिलि मोकिलिया आहिनि। गुलशेर अली साहब खोड़ सारा दिलि मोकिलिया आहिनि। एहसान अली रिंद साहब दिलि मोकिलिया आहिनि। HIOK दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। ऐं मोहम्मद अवेस जमाली साहब खोड़ सारा दिलि मोकिलिया आहिनि। गुलाम मोहम्मद बुगडी साहब दिलि मोकिलिया, 9 सब्सक्राइबर आहे, वॾियूं महिरबानियूं। मोहम्मद नवीद साहब खोड़ सारा दिलि मोकिलिया आहिनि, लख कुर्ब। असलम नूरी साहब दिलि मोकिलिया आहिनि। इंसाफ़ अली खोड़ सारा दिलि मोकिलिया आहिनि, लख कुर्ब जानी। असलम नूरी साहब दिलि मोकिलिया आहिनि। मनोज अली दिलि मोकिलिया आहिनि। मोजन अली, हा वॾी महिरबानी जानी। मोहम्मद उमर साहब स्टिकर मोकिलिया आहिनि, दिलि मोकिलिया आहिनि, लख कुर्ब। ऐं गुलज़ार मेतरो लिखियो आहे जेको आहे वेरन जी बस्ती में मीर मूसा सजावल नवाब हुजनि। इहे अदा नए ड्रामे में आहिनि, लेकिन वेरन जी बस्ती में इहे कंफर्म न आहिनि थिया। जेको मां ॿुधायो आहे हाणे खेटियुनि वारो ड्रामो, उन में इहे हूंदा ऐं सजावल न हूंदो। इंसाफ़ अली दिलि मोकिलिया आहिनि, लख कुर्ब जानी। कादिर ख़ान खोड़ सारा गिफ्ट मोकिलिया आहिनि, लख कुर्ब जानी। इंसाफ़ भाउ महिरबानियूं। ज़ाहिद अब्बासी रोए थो स्टिकर मोकिलिया अथई, अलाए छो, अलाह ख़ुशि रखेसि, वॾी महिरबानियूं। गुलाम मुस्तफ़ा दिलि मोकिलिया आहिनि, खोड़ सारा। मोहम्मद नवीद साहब दिलि मोकिलिया आहिनि, वॾी महिरबानियूं। नियाज़ अली साहब लिखियो आहे। समीउल्लाह बरा दिलि मोकिलिया अथई, लख कुर्ब जानी। मोहम्मद अवेस जमाली साहब गुड लिखियो आहे, दिलि मोकिलिया अथई, लख कुर्ब, वॾी महिरबानी। सभिनी दोस्तनि जो अॻिते कमेंट खे वधाईंदा हलूं। मोहम्मद अवेस साहब जमाली साहब दिलि मोकिलिया, लख कुर्ब। इंसाफ़ भाउ लिखियो आहे शायदि भाई कैसे हो, अदा मां ठीकु ठाक आहियां, तव्हां कीअं आहियो, मौला तव्हांखे ख़ुशि रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजे, तव्हांजी मोहबतूं आहिनि। मुनीर अहमद यानी मोहम्मद हाजी साहब दिलि मोकिलिया आहिनि, वॾी महिरबानी जानी। असलम नूरिया साहब दिलि मोकिलिया आहिनि। माशूक लुंड साहब खोड़ सारा दिलि मोकिलिया, लख कुर्ब जानी। वसीम बाबा दिलि मोकिलिया आहिनि, लख महिरबानी। मोहम्मद समरो साहब अब्बास गुल नाहे छा ड्रामे में दुलाब में, अदा इन जी एंट्री जो इंतज़ारु आहे। इहो कास्ट थियलु आहे, लेकिन कुझु वजूहात खां इहो साम्हूं नथो अचे।
मुंहिंजे ख़्याल में 3 या 4 स्पेल में इन जी जेको आहे न ख़बर पइजी वेंदी अचे थो या नथो अचे। अजनाबाद भाउ दिलि मोकिलिया, स्टीकर मोकिलिया, वॾियूं महिरबानियूं। सोहेल भाउ सोहेल अली साहब दिलि मोकिलिया, खोड़ सारा वॾी महिरबानी जानी। HIOK स्टीकर मोकिलिया, वॾी महिरबानी। नवीद मल्हा जेको आहे दिलि मोकिलिया, लख कुर्ब। शरीफ़ खोसो लिखियो आहे दुलाब ड्रामा ज़बरदस्त, वॾी महिरबानी जानी। मोहम्मद मनोरम शरीफ़ लिखियो आहे, अमीर किंग लिखी छॾियो अथई, वॾी महिरबानी। अमीर किंग साहब लिखियो आहे। गुलाम मुस्तफ़ा बुगटी साहब दिलि मोकिलिया। अरबास सिकंदर अली दिलि मोकिलिया, लख कुर्ब जानी। जियो शाहिद भाई मोहम्मद अवेज़ जमाल लिखिया, महिरबानी सोना। मोहम्मद अवेज़ जमाली साहब दिलि बि मोकिलिया। अलीदाद साहब लिखियो आहे, वीरन जी बस्ती ड्रामे में कहिड़ा अदाकार आहिनि, तमामु जल्द इहा अपडेट्स आणींदुसि मां अदा। ऐं बिलाल ज़रदारी साहब लिखियो आहे त शायदि भाउ तकरार ड्रामे जे बदिरां कहिड़ो ड्रामो अची रहियो आहे। अदा नओं ड्रामो अची रहियो आहे, जेका तकरार ड्रामे जा सभु अदाकार हूंदा, कुझु छॾे बक़ाया सभु हूंदा। त केटिन वारनि जो आहे तमामु जल्द इहो साम्हूं जी मां अपडेट्स बक़ाया आणींदुसि। शुरू में मूं ॿुधायो आहे। असलम नूर साहब दिलि मोकिलिया, लख कुर्ब जानी। ऐं अली मुराद बिजाणी साहब दिलि मोकिलिया, लख कुर्ब सुहिणा, ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। अॻिते कमेंट जेको आहे वधाईंदा हलूं, वॾा कमेंट आहिनि। माशूक लूण जा दिलि आया आहिनि, महिरबानी। असगर थीबो साहब लिखियो, ज़बरदस्त मामा लालू जहिड़ो थियो आहे न थींदो, लाजवाब। बिल्कुलु त मामा लालू जेको पूरो ड्रामो मूं अपलोड कयो आहे, हीअं ॾिसो। ऐं उन सां गॾु 2 फिल्मां बि फुल सिंधी फिल्म एक्शन वारियूं मूं अपलोड कयूं आहिनि। काफ़ी व्यूज़ आया आहिनि, तव्हांजी वॾी महिरबानी। उन खे शेयर बि कयो, उन्हनि खे ॾिसो, हेठि प्ले लिस्ट में पियूं आहिनि, हेठि वञी ॾिसी सघो था। ज़ालिम फिल्म अञा 2 फिल्म तयारु आहिनि, उहे बि तमामु जल्द मां अपलोड कंदुसि इन चैनल ते। उन्हनि खे ॾिसंदा बि कयो, शेयर बि कंदा कयो। वॾी महिनत करनि था दोस्त असांजा, असां फिल्मां कास्ट करनि था ऐं असांखे मोकिलनि था, असां अपलोड कयूं था। एक्शन सां भरपूर फिल्मां आहिनि। हाणे तमामु जल्द हिकु वॾे अदाकार जी फिल्म बि मां अपलोड करण वारो आहियां इन चैनल ते। असगर थीबो साहब वॾी महिरबानी, तव्हांजा दिलि आया आहिनि। मोहम्मद उमर साहब लिखियो आहे, अदा कैसे क्या हाल है। बिल्कुलु अदा मां ठीकु ठाकु आहियां, तव्हां ख़ुशि आहियो, वॾी महिरबानी। गुल दिलि मोकिलिया आहिनि। असगर थीबो साहब दिलि मोकिलिया आहिनि। शमय जतोई साहब दिलि मोकिलिया आहिनि। गुलाम रसूल साहब दिलि मोकिलिया आहिनि, लख कुर्ब जानी। ऐं FFXVDL दोस्त आहे, हाय लिखियो आहे, महिरबानी। कदीर ख़ान साहब लिखियो आहे, बहितरीनु शाहिद भाउ, वॾी महिरबानी जानी। इंसाफ़ अली लिखियो आहे, तव्हां क्या हाल है। बिल्कुलु सुहिणा, मां ठीकु आहियां, तव्हां ख़ुशि आहियो। इंसाफ़ अली दिलि मोकिलिया आहिनि, लख कुर्ब। शमय जतोई साहब गिफ्ट मोकिलिया आहिनि, लख कुर्ब। इरफ़ान अली चाचड़ साहब लिखियो आहे, भाई शायदि दुलाब हिकु बहितरीनु सीरियल आहे। इरफ़ान अली चंड नौसेरो फिरोज़ ॻोठ यूसुफ चनड़, वॾी महिरबानी। चनड़ साहब जे ॻोठ खां मैसेज कयो आहे ते, वॾी महिरबानी। इरफ़ान अली चनड़ साहब लख कुर्ब। वसीम बाबा दिलि मोकिलिया आहिनि, वॾी महिरबानियूं। बिल्कुलु अदाद राम दुला बहितरीनु आहे। ऐं 9:07 ताईं 9 मिंट ताईं मुंहिंजी वीडियो ॾिठी आहे अब्दुला भाउ, वॾी महिरबानियूं। तव्हां दिलि बि मोकिलिया, लख कुर्ब। फुल वीडियो तव्हां वॉच कई आहे, सभिनी दोस्तनि जी महिरबानियूं। जेका फुल वीडियो ॾिसंदा आहिनि उन्हनि जो वॾी महिरबानियूं। ऐं लुकमान दीन दिलि मोकिलिया आहिनि, लुकोम दीन, वॾी महिरबानी जानी। ख़ुशि हुजो। गुलाम शबीर मरी साहब लिखियो, भाई शायदि दुलाब ज़बरदस्त है। गुलाम शबीर मरी ज़िला नौशर फिरोज़, वॾियूं महिरबानियूं। तव्हां पंहिंजे शहर जो नालो लिखियो आहे, मूंखे एतिरी ख़बर पइजी वई तव्हां असांजा दोस्त किथां किथां असांखे ॾिसी रहिया आहिनि। दिलि मोकिलिया आहिनि तव्हां, बिल्कुलु दुलाब ड्रामो ज़बरदस्त आहे अदा, वॾी महिरबानी। शाहिद ज़ुल्फ़कार मस्तोई, अदा शाहिद भाउ ड्रामे में अब्बास गोल ईंदो या न। अदा अचिणो आहे, बिल्कुलु। मुंहिंजे ख़्याल में हिन टाइम ताईं 3 स्पेल शूट थी रहियो आहे, घणो कर अची वियो हूंदो। जे न आयो त पोइ मुश्किल आहे। थोरा उन नखरा कया हुया शुरू में, जे करे मुंहिंजी कास्ट कटी वई, लेकिन उहो आहे, नालो उन जो दाख़िल थियलु आहे, लिस्ट में आहे। पोइ ॾिसूं हाणे छा थो थिए। ऐं मोहम्मद आरिफ़ दिलि मोकिलियनि, वॾी महिरबानी। HIOK स्टीकर मोकिलियनि, खोड़ सारा, वॾी महिरबानियूं। क़ासिम खोसो दिलि मोकिलियनि, लख कुर्ब जानी। HIOK गुलाब जा गुल बि मोकिलिया आहिनि। क़ासिम खोसो दिलि मोकिलिया आहिनि, खोड़ सारा गुल दिलि ॿिन्ही दोस्तनि मोकिलिया आहिनि। HIOK बि। ऐं ज़हीर अली राजपर दिलि मोकिलिया आहिनि। गुलाम मोहम्मद बुगटी साहब दिलि मोकिलिया आहिनि। राजब अली भट्टी साहब दिलि मोकिलिया आहिनि। गुड शाहिद भाई लिखियो आहे। मोहम्मद उमर साहब, वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम अदा, कैसे हो आप, बहुत को इतने दिन कहाँ पे हो। तबीयत ठीक है। बिल्कुलु मोहम्मद उमर साहब लिखियो आहे, एतिरा ॾींहं तव्हां किथे हुयो। मां हिते हुयुमि, थोरो मसरूफ़ हुयुमि, लेकिन मां तव्हांजे कम में लॻल हुयुमि। अपडेट्स तव्हांखे ॾींदो रहियो आहियां, लेकिन साम्हूं वारी वीडियो मुंहिंजी न अची सघी, मसरूफ़ियत जे करे। छाजे करे हिन खे टाइम लॻंदो आहे एडिट करणु, शूट करणु। वॾियूं महिरबानियूं, तव्हां असांजी मोहबत कयो था ऐं असांखे तबीयत पुछी वेंदा, लख कुर्ब मोहम्मद उमर भाउ। ऐं जेका कदूस भाई लिखियो, अस्सलाम वालेकुम अदा, अल्लाह साईं ख़ुशि रखे। ड्रामा सीरियल वीरन जी बस्ती ड्रामो कॾहिं हलंदो।
वली मोहम्मद। वॾी महिरबानी सुणा, तमामु जल्द इन जी अपडेट्स भी साम्हूं अचण वारी आहे। अली मुराद बिराणी खान साहब शाहिद बा ओके लिखियो अथई दिलि, वॾी महिरबानी गुल दिलि मोकिलिया अथई। साहब बा दिलि मोकिलिया आहिनि। कादिर खान बहितरीन शाहिद बा। नवीद दर्स साहब दिलि मोकिलिया, खोड़ सारा महिरबानियूं। इंसाफ़ अली साहब भी खोड़ सारा दिलि मोकिलिया आहिनि। इंसाफ़ अली साहब जो वॾियूं महिरबानियूं। ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। इंसाफ़ बकाया कमेंट शामिल कयूं। अली नवाज़ भा लिखो, अस्सलाम वालेकुम अदा, कैसे हो? आपकी तबीयत ठीक है? कहाँ हो? इतने दिन से कहाँ हो आप? तबीयत ठीक है ना? बिल्कुलु नवाज़ बा, मां ठीकु ठाक आहियां। वाक़ई एतिरे ॾींहं न अची सघियुसि, मसरूफ़ियत जे करे आम्हूं साम्हूं न अची सघियुसि। बाक़ी मुंहिंजा वीडियो अपडेट्स तव्हांखे मां टाइम कढे टाइम ते ॾींदो रहियो आहियां, कॾहिं बि हेरे न थियो आहियां। तव्हां एतिरी मोहबत कयो था, तबीयत पुछो था, वॾियूं महिरबानियूं। अली नवाज़ बा ख़ुशि हुजो ऐं आबाद हुजो। लख कुर्ब। अली नवाज़ बा दिलि बि मोकिलिया आहिनि, खोड़ सारा दिलि मोकिलिया अथई। इहे जेतिरा बि कमेंट हुया सभु मूं शाहिद खोसो चैनल ते पढ़ी छॾिया। ऐं अली नवाज़ बा उदासी टीवी ते बि कमेंट कया आहिनि, उहे बि ॿ टे शामिल करे वठो। इंसाफ़ बा अस्सलाम वालेकुम लिखियो आहे, वरी महिरबानी। वालेकुम सलाम। इहे उदासी टीवी ते कमेंट आया आहिनि ॿिया। इंसाफ़ बा या दिलि बि आया आहिनि उदासी टीवी ते। सईद अली चांडियो साहब कमेंट ऐं दिलि मोकिलिया आहिनि, वॾी महिरबानियूं। मौज़म जोखियो साहब स्टिकर मोकिलिया आहिनि। ॿियो दोस्त जो नालो अरीना वेदर। अरीना वेदर स्टिकर ऐं फ़तेह दिलि मोकिलिया अथई, स्टिकर मोकिलिया अथई, वॾी महिरबानी। मोहम्मद अवैस जमाली साहब दिलि मोकिलिया आहिनि। ऐं माशूक जमाली साहब बलूचिस्तान खे कमेंट कया आहिनि। मुंहिंजो प्यारो दोस्त आहे, हितां लॾे वियो आहे, असांजे पाड़े में वेठो हुयो, हाणे बलूचिस्तान में रहंदो आहे। उन मुंहिंजे वीडियो जे हेठां अची कमेंट कया अथई, वीडियो ॾिठी अथई, वॾी महिरबानी सुणा। ऐं मोहम्मद जेको आहे नवीद साहब दिलि मोकिलिया आहिनि, लख कुर्ब। इंसाफ़ अली साहब दिलि मोकिलिया आहिनि, खोड़ सारा इंसाफ़ भा जी महिरबानियूं। मोहम्मद अवैस जमाली जो महिरबानियूं, इन बि दिलि मोकिलिया आहिनि, लख कुर्ब। ऐं मोहम्मद ज़मीर अली लिखियो आहे, इरफ़ान शेख आज़म महंगल बहितरीनु अदाकार थींदा ऐं ड्रामो तमामु सुठो लॻंदो। बिल्कुलु दुलाब ड्रामो बिल्कुलु ज़बरदस्त बणिजी चुको आहे। ख़ासि करे जेको आहे न इंसाफ़ जे हिसाब सां आज़म महंगल जो किरदारु भलो आहे। ऐं ॿियो जेको आहे ज़बरदस्त ड्रामो लिखियो आहे मोहम्मद अवैस जमाली साहब। मोहम्मद उमर साहब दिलि मोकिलिया आहिनि। सिकंदर अली साहब ज़बरदस्त ड्रामो आहे लिखियो अथई, वॾी महिरबानियूं। गौस मोहम्मद दिलि मोकिलिया आहिनि, लख कुर्ब। इंसाफ़ अली दिलि मोकिलिया आहिनि, खोड़ सारा इंसाफ़ दिलि मोकिलिया आहिनि, लख कुर्ब। इंसाफ़ बा ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं किंग राजपूत दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। गुलाम मुस्तफ़ा बास गुल उॾाणो आहे या न दुलाब में अदा, उन जी बिल्कुलु उन जी काठ थियल आहे, ॾिसूं हाणे अचिणो आहे, वॾी महिरबानियूं। उबदार अली भंगवार साहब लिखियो आहे, कॾहिं ईंदो वेरिएंट जी बस्ती? तमामु जल्द इन जी अपडेट साम्हूं ईंदी, इंशाअल्लाह ॾींदासीं। माशूक लुंड दिलि मोकिलिया आहिनि। आज़म गुल आख़िरत करे, आख़िर ताईं हलंदो आज़म महंगल, बिल्कुलु दा। अली नवाज़ भा इहो अब्दुल मजीद कमेंट लिखियो आहे आज़म महंगल जे लाइ, वरी महिरबानी। अली नवाज़ भा दिलि मोकिलिया आहिनि। मोहम्मद अवैस जमाली साहब लिखियो आहे, शायदि अब्बास गुल ईंदो, बिल्कुलु उन जो वीडियो साम्हूं आयो आहे, मूं वीडियो बि शेयर कयो हुयो, तव्हां ॾिठो हूंदो। हाणे ॾिसूं छा थो थिए। मोहम्मद अवैस जमाली साहब, वॾी महिरबानी सुणा। इंसाफ़ अली साहब दिलि मोकिलिया आहिनि, लख कुर्ब। गुलाम रसूल बुगटी साहब बि दिलि मोकिलिया आहिनि। असगर थीबो साहब खोड़ सारा दिलि मोकिलिया आहिनि, वॾी महिरबानी असगर थीबो साहब। वसीम बाबा दिलि मोकिलिया आहिनि, वसीम बाबा जा खोड़ सारा दिलि आया आहिनि, वॾी महिरबानियूं। वसीम बाबा ख़ुशि हुजो, आबाद हुजो। गुलाम रसूल बुगटी साहब गुड बि लिखिया, महिरबानियूं। गुलाम मोहम्मद बुगटी साहब, वॾी महिरबानियूं। दिलि ऐं गुल आया आहिनि अली नवाज़ जा बि। ऐं सनावला खां लिखियो आहे, आज महंगल पसंदि हीरो आहे, माना चए थो मुंहिंजो आज़म महंगल पसंदि जो हीरो आहे, वॾी महिरबानी। बिल्कुलु आज़म महंगल ज़बरदस्त। इंसाफ़ अली महिरबानियूं। माशूक लुंड साहब महिरबानी, दिलि आया तव्हां। ऐं मोहम्मद उमर साहब लिखियो आहे, तमामु बहितरीनु अपडेट, वॾी महिरबानी जानी। ऐं निसार शाह दिलि मोकिलिया आहिनि। निसार शाह लिखियो आहे दोस्त। अल्ताफ़ नोरी साहब दिलि मोकिलिया आहिनि, लेकिन निसार शाह जो दिलि नालो बि लिखियो अथई, तमामु बहितरीनु। नवाज़ भा लिखियो आहे, अली नवाज़ भा, वॾी महिरबानियूं। असगर थीबो साहब लिखियो आहे, असद कुरैशी जहिड़ो थियो आहे न थींदो, बिल्कुलु असद कुरैशी ज़बरदस्त आहे। असगर थीबो साहब लख कुर्ब। मोहम्मद अवैस जमाली साहब, असद कुरैशी अचे थो त इहो आख़िर थी या अब्बास गुल अचे? अदा ॾिसूं, अब्बास गुल आहे लेकिन असद कुरैशी मुश्किल आहे। आज़म महंगल साहब जा दिलि मोकिलिया लिखी राजब अली अबड़ो साहब, वॾी महिरबानी। राजब अली अबड़ो साहब ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं सादिक अली टालपुर साहब लिखियो आहे, सोढल इरफ़ान शेख, बिल्कुलु इरफ़ान शेख, बिल्कुलु महिरबानियूं। हक़ नवाज़ भा लिखियो आहे, अदा कहिड़ो जो आज़म महंगल? अदा जेको मंसूर ख़ान आहे दुलाब ड्रामे में, इहो आज़म महंगल इन जो नालो आहे। माई फेवरेट हीरो आज़म महंगल लिखियो आहे। कंदर्स लिखियो आहे, जदे नालो आहे कंदर्स लिखियो पियो आहे, वरी महिरबानी जुनम। बिल्कुलु नवीज़ अशरफ साहब आज़म महंगल नालो लिखियो आहे। अब्दुल ख़ान कुलाची जेको आहे निसार शाह जो नालो लिखियो आहे, वरी महिरबानियूं। सईद मोहम्मद लिखियो आहे, अब्बास गुल जो नालो, बिल्कुलु ज़बरदस्त। हर कंहिं पंहिंजा फेवरेट हीरो लिखिया आहिनि। वेरिएंट जी बस्ती में मां हीरो पुछा आया, उन जे बारे में हर को लिखे थो।
शरीफ़ खोसो लिखियो आहे हीरो आज़म मेंगल, बिल्कुलु ज़बरदस्त। राशिद अली सब्ज़ोई लिखियो आहे माशाअल्लाह, वॾी महिरबानी राशिद अली सब्ज़ोई साहब। जुनैद अहमद साहब दिल मोकिलिया आहिनि ऐं अरशद रिंज साहब दिल आज़म मेंगल जो नालो लिखियो आहे। आज़म मेंगल या अब्बास गुल अचे वेरनि जी बस्ती में शहज़ाद मल्हा, बिल्कुलु दा को न को ज़रूरु ईंदो। वकार अली साहब लिखियो आहे अब्बास गुल ओढाणो अचे। ऐं कासिम खोसो लिखियो आहे न आज़म मेंगल, ऐं कासिम खोसो आज़म मेंगल जा काफ़ी नाला लिखिया आहिनि। ताफ़ नूरी साहब लिखियो आहे न असद कुरैशी अचे, आज़म एंड रबन अचे, यानी आज़म रबन साॻियो आहे। अरशद अली बा लिखियो आहे चरंजरो साहब ज़ात आहे मुंहिंजे ख़्याल में। ऐं लवाज़ बा ज़बरदस्त लिखियो आहे। ऐं ख़ालिद हुसैन लिखियो आहे मूसा अचे, यानी लाला रफ़ीक़ ज़ऊर, इहो अदा नए ड्रामे ॿिए में अचिणो आहे, बिल्कुलु बिल्कुलु। लियाकत सिंधी साहब लिखियो आहे सिंधी फिल्म इंडस्ट्री, ज़बरदस्त सुहिणा। लियाकत अली जट साहब गिफ्ट मोकिलिया आहिनि। इंसाफ़ अली भाउ बि दिलि मोकिलिया आहिनि, वॾियूं महिरबानियूं। अॼु जा ॿिन्ही चैनलनि जा कमेंट बि शामिलु थी विया, तव्हांखे तव्हांजा जवाब मिली विया। वीडियो वॾो थी वियो आहे, हाणे मां बसि कयां थो, बंदि कयां थो। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। महिरबानी करे ॾिसो, हथु वधी चवां थो, लाइक कयो, इन वीडियो खे शेयर कयो ऐं सब्सक्राइब बि कयो। असां वरी महिनत कई आहे, जिथे किथे शेयर कयो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।